ॿी ख़बर अवां शेयर कंदासीं। ठटो मां जिते नाज़रीन पबजी गेम हाराइण तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, पबजी गेम हाराइण तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। हिकु ॼणो मर्णिंग थी वियो आहे। मकली में पबजी गेम तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। हिकु ॼणो मर्णिंग बिरोही ऐं मीरजत बिरादरी जे नौजवाननि में पबजी गेम तां झेड़ो थी पियो आहे। झेड़े बाबति तव्हांखे ॿुधायूं पिया। झेड़े में लठियूं ऐं डंडा लॻण सबबि नौजवान यासिर बिरोही ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मकली में पबजी गेम हाराइण तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। हिकु ॼणो मर्णी। अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ठटो मां KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा अपडेट्स आहिनि? जी, ठटे जे ज़िले हेडक्वार्टर वारे इलाइक़े मकली ते पबजी गेम वारे मामले सां नौजवान जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिंमें हिकु नौजवान सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पबजी गेम जेके नौजवाननि में खोड़ सारा मसइला पैदा कंदड़ जेका रांदि साबित थी आहे, उनजे नतीजे में ठटे ऐं मकली सां तालुक रखंदड़ बिरोही ऐं मीरजत बिरादरी जे सां तालुक रखंदड़ ॿिनि नौजवाननि जे ॿिनि धुरियुनि विच में पबजी ॿुधायो वञे थो त पबजी गेम ॿिनी धुरियुनि जेको आहे खेॾियो हो ऐं हुनमें हिक ॿिए सां हाराइण खां पोइ हिक ॿिए खे जेको आहे बुथा लफ़्ज़ ॻाल्हाया विया हुआ पबजी लाइव जे ज़रिए, जेका पोइ ॿई धुरियूं जेके आमो साम्हूं थी पियूं मकली ते ऐं ॿिनी धुरियुनि लठड़ी डंडनि जो हिक ॿिए ते वसकारो लाहे ॾिनो, जंहिंजे नतीजे में हिकु नौजवान यासिर बिरोही सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, जेके सिविल अस्पताल ठटो मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त वाक़ई जी रिपोर्ट मकली थाणे दाख़िल कराई वई आहे। पुलिस छापा हणी वई आहे, पर हिन वक़्त ताईं को बि गिरफ़्तारी में न अची सघी आहे। ठटे मकली सॼी सिंध जी आहे। ठटे मकली ते बि पबजी रांदि जी जेका आहे वबा जेका नौजवान नसुल खे वधीक जेको आहे जिते नफ़्सियाती दबाव में मुब्तला करे छॾियो आहे, उते झेड़ा जेके आहिनि मोहमारियूं तलख कलामियूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। जी ठीकु आहे महबूब बिरोही, अपडेट करण लाइ अवां जी वरी महिरबानी।